बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल शाद ऐं आबाद रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ 63 क़िस्तूं तव्हांजी नज़र करे चुका आहियूं। इन उमेद सां त तव्हां दोस्त भरपूर इंजॉय कंदा हूंदा। दोस्तों, अॼु उन कड़ीअ जी क़िस्त नंबर 64 तव्हां सॼणनि जे साम्हूं। कल्होकी क़िस्त में तव्हांखे असां ॿुधायोसीं त बादशाह कान मकान वज़ीर मुस्लमाननि जो लश्कर रूमी बादशाह वटि क़ैद थियो। रूमी बादशाह हिन खे माराइण जो इरादो कयो, माराइण जो हुकुम बि ॾिनई। उन इन मौक़े ते जेको आहे त वज़ीर जी जेका दाई हुई, मरजाना नालो हुयुसि, उन अची बादशाह जी जेका दाई हुई, मरजाना नालो हुयुसि, उन अची बादशाह खे सॼी हक़ीक़त खां आश्कार कयो त कान मकान तुंहिंजो भाटियो आहे। तूं उमर बिन नैमान जो पुटु आहे। जॾहिं हीउ ओचितो नओं इंकशाफ थियो त सभु ख़ुशि बि थिया, पर ॼण हिकिड़ो हैरत में बची विया। बादशाह हुनखे मारण जो इरादो, जेको जलाद खे हुकुम कई त कान मकान खे सिर कलम कर। बादशाह उन खां उहा तलवार वरिती। बादशाह तलवार वरिती, जान जी अमान मिली। बादशाह उथी हिन सां मिलियो, भाकुर पातई। हाणे सभु वेठा वेठा साॻी उहा दाई बीठी मरजाना। उन मरजाना जी नज़र पई कान मकान ते। कान मकान खे ॾिठई त उन जे गिचीअ में उहो साॻियो हीरो पियो आहे। उहो जेके शहज़ादी अबरेज़ा 3 हीरा हुआ। जीअं हिन हीरो ॾिठो त उहो हीरो सुञातई। हीरो सुञाणे ऐं रोड ज़ोर सां ई रड़कई। सभु परेशान। बादशाह खे चई त बादशाह, हाणे त मूंखे अञा वधीक यकीन थी वियो त हीउ जेको हीरो आहे हिन कैदीअ जे गिचीअ में, इहो साॻियो ई हीरो आहे जेको मां तुंहिंजे गिचीअ में ॾिठो। हाणे मूंखे पक थी वई त कैदी तुंहिंजो भाटियो आहे ऐं हिन जो नालो कान मकान। मरजाना कान मकान खे चयो त इहो मूंखे थोरो हीरो ॾे त मां ॾिसां। हुन गिचीअ मां कढी ऐं मरजाना खे ॾिनो। हुन उहो हीरो हथ में वठी मुज़्ज़मा खे चयो त बाक़ी 3 हीरो किथे आहे। हुन उहो 3 हीरो बि न कयो। जॾहिं 2 हीरा हिन जे हथ में आया त हिन खे बादशाह जे साम्हूं इहे 2 हीरा पेश कई। ऐं बादशाह ॾिसे 3 हीरा थिया। हाणे त तोखे पक थी त मां सची ॻाल्हि थी कयां। हाणे मतिलबु सफ़ा को वहम गुमान कोन रहियो, को शक शुबो कोन रहियो त बादशाह जेको आहे सो कान मकान जो चाचो आहे ऐं हीउ बादशाह उमर बिन नैमान जो पुटु आहे। हाणे त बादशाह खे बि पक थी। बादशाह उथियो, वज़ीर खे बि भाकुर पातई। ॿिया अमीर जेके हुया, चङा हुया, उन्हनि सां बादशाह मिलियो। ईअं बाक़ाइदे दरबार में ख़ुशी थी वई, ख़ुशीअ जा नारा लॻण लॻा। दरबार में जो गोड़ थी वियो, नारा लॻी विया, हुकरा ख़ुशीअ जा जशन थी वियो। चारई पासे इहो आवाज़ वियो पई, माण्हू ख़ुशियूं पिया मल्हाइनि। हेॾा हिननि जो जेको लश्कर हुयो, उन्हनि जो ॿुधो त बणा हेॾा रूमनारे पासे ॾांहुं ख़ुशीअ जा जशन जा नारा हुकरा लॻा पिया आहिनि। हुननि खे अची लॻी त बणा असांजा माण्हू बि क़ैद थिया आहिनि, असांजा माण्हू बि क़ैद थिया आहिनि। हे जो पिया था नारा हणनि, तो थी सघे थो त जंग जी तयारी कंदा। ख़ुशि थिया आहिनि, हाणे जंग जी तयारी कंदा। असांजो रहियो हुयो लश्कर जेको आहे त उनखे बि तबाह। मुस्लमाननि बि पंहिंजे लश्कर खे तयारु कयो, मैदान में आया। बादशाह खे ख़बर पई, रूमी बादशाह खे ख़बर पई त मुस्लमाननि जो लश्कर सफ़ बंदी पियो थो करे, लड़ाईअ जे लाइ तयारी पियो थो करे। ॾिठई त बराबरि
मुस्लमान जो लश्कर तयारु पियो थो थिए, लड़ाई लाइ तयारु पिया था थियनि। छा आहे, छाजे करे कंहिं हिननि खे हुकुम कयो आहे लड़ाईअ जो? इन्हनि जा बादशाह असां वटि क़ैद लॻा पिया आहिनि। मिसाल उहे हिते वेठा आहिनि, वज़ीर, सिपह सालार सभु, हे छो था पिया जंग जी तयारी कनि? ख़बर पियसि त तव्हां वटि जेके ख़ुशियूं पई थियूं, हुकरा जशन पे मल्हायनि, त उन्हनि खे इहो थियो त मता हाणे असां ते चढ़ाई कनि, फतेह जी ख़ुशीअ में, गुरूर में मता हाणे असां ते चढ़ाई कनि। हिननि खे त इहा ख़बर न पई त छाजी ख़ुशी आई आहे दरबार में। बादशाह पंहिंजी भाटी जेका शरकान जी धीअ हुई उन खे चई त तूं वञी शाम इराक जो जेको लश्कर आहे उन्हनि खे वञी सॼी ॻाल्हि ॿुधाए त जंग बंग कान्हे, हे ख़ुशी असां छाजी पिया था मल्हायूं। इहो ॿुधाइनि त बादशाह जेको रूमी बादशाह हुआ रोमज़ान, उनखे ख़बर पइजी वई आहे त कान मकान उनजो चाचो आहे। हीअ तकड़ी वई, पंहिंजी लश्कर में पहुती, सलाम कई, उन्हनि खे सॼो किसो ॿुधाई त परेशान न थियो, जंग बंग कान्हे, असुलु हिते वरी कमु ई न थी विया, हे त असां सभु पाण में माइट निकिरी पिया आहियूं। लश्कर जो, इस्लामी लश्कर ॿुधो त उन में बि ख़ुशियूं थी वयूं। जेके बाक़ी लश्कर जा जेके अॻुवाण हुया, सिपह सालार हुया, उन्हनि खे इहा शरकान वारी धीउ पाण सां गॾु बादशाह ॾे वठी आया। ॾिठनि त कान मकान बादशाह सां गॾु वेठो आहे, वज़ीर वेठो आहे। हे बि हिननि सां मिलिया, बादशाह खे झुकी सलाम कयनि। हाणे त सॼी ख़बर पइजी वई, हाणे माना जंग जा ककर जेके हुयासीं हटी विया। हाणे माना ॿई लश्कर ॼण वञी हिकु थिया। हाणे हुकूमत जो फ़ैसिलो कजे कीअं थिए। वज़ीर ऐं कान मकान पाण में सलाह करे दमश्क जेको हुयो जंहिं ते शरकान हुकूमत कंदो हो, उहो दमश्क ॾिननि मलक ज़बल ख़ान, नाला हिननि जा फारसी, मलक ज़बल ख़ान। बाबा दमश्क उन खे ॾियो। अॻ में बि हुकूमत उहो पियो करे शरकान खां अॻ में, हाणे बि हुकूमत उहो करे। बाक़ी जेके माण्हू आहिनि उहे बगदाद वापसि। हुनखे हुकुम ॾिनो, बाबा तूं हल, हाणे पंहिंजो लश्कर वठी वञी दमश्क पाण संभाल, बसि वञी बादशाही कयो, जंग बंग कान्हे, वञी हुकूमत हलाए। हू पंहिंजो लश्कर वठी दमश्क रवानो थियो। बाक़ी जेको लश्कर थियो, अब हाणे इहो तयारु थिए बगदाद जे लाइ। हिते बादशाह हिननि खे चयो त हे सॼो कमु कयो आहे इन पोड़ीअ, इन पोड़ी खां बदिलो वठिणो। ऐं पोड़ी खां ज़रूरु बदिलो वठो, मौक़ो अचे हिन खां पोड़ी खां ज़रूरु बदिलो वठो। सुल्तान कान मकान पंहिंजे चाचे बादशाह खां हाणे ॾाढो ख़ुशि हुयो। बादशाह खां मोकिलियईं लश्कर समेत, हलंदो हलंदो अची वई। पहुतो पंहिंजे मुल्क में, बगदाद अची पहुतो। सासान जा कन उफड़ा हुजनि, उनखे इहा हूंदी त कान मकान जो अलाए छा थियो। ख़बर पियसि त कान मकान मोटी आयो, वज़ीर बि गॾु थियो। वज़ीर बि गॾु अथसि, पर ईसाई बादशाह जेको आहे रोमज़ान आहे, उहो बि हिननि सां गॾु आयो। हिन जा ढरा थी विया। ॿाहिरि निकितो अची हिननि जी आजा कई, वठी आया हिन महल में। ईसाई बादशाह अची वेठो तख़्त ते, पाण सां गॾु पंहिंजे भाटे कान मकान खे पाण पंहिंजे पासे में विया। कान मकान चयसि त चाचा हाणे हे मुल्क असांजो तूं हलाए, हे तख़्त ताज हाणे तूं संभाल। हुन चयो त न, मां पंहिंजो मुल्क संभालींदुसि, हिते तव्हां हुकूमत कयो, पर हाणे कीअं थिए। मूंखे चई तुंहिंजी हुकूमत जी लालच न आहे, मूंखे पंहिंजो मुल्क ई गंज आहे।
हिकिड़े ॾींहं जो वाक़ियो हुजे त हाणे से ख़ुशियूं थी वयूं, ये ख़ुशियूं वेठा पिया मल्हाइनि, हिननि खे परे खां ई दुधड़ ॾिसण में आई। उन दुधड़ मां हिकिड़ो सुवार पर दाहूं कंदो आयो, ये हे कीअं थो थी सघे त काफ़रनि जे मुल्क मां तव्हां सही सलामत गुज़रां, पर तव्हांजो मुल्क जिथे अदुल ऐं इंसाफ़ आहे मां उते फुरिजी वञा। बादशाह पुछियुसि रमज़ान, ॾेई ख़बर छा थियो आहे? हिन चयो मां हिकिड़ो सौदागर, मूंखे पंहिंजो मुल्क छॾे बि टाइम थियो आहे, 20 साल थिया आहिनि पियो थो मुल्कनि जो, हुन मुल्क मां हुन मुल्क पियो थो सफ़र कयां। मां दमिश्क मां हिकिड़ो ख़त आंदो आहे जेको मरहूम शहज़ादी शरकान पाण मूंखे लिखी ॾिनो। सबबु इहो हो जो मां हुनखे हिकिड़ी पंहिंजी बानी ॾिनी, कनीज़ ॾिनी। मां जॾहिं हिंदुस्तान खां भलियूं भलियूं सूखड़ियूं भलियूं भलियूं शयूं विकिरे जे लाइ खणी निकितुसि, तव्हांजे मुल्क में पहुतुसि, बगदाद जे वेझो पहुतुसि, जिथे चवनि था त रुॻो अमुन इंसाफ़ आहे, त बदू ऐं कुर्द उन्हनि जो हिकिड़ो टोलो ईअं ओचितो अची निकितो, अलाए किथां किथां बसि ईअं अची निकिता। उन्हनि मुंहिंजा ग़ुलाम बि मारिया ऐं मुंहिंजो सामान फुरे विया। मां दाहूं इन जे करे पियो थो कयां त मां काफ़रनि जे मुल्क मां बि सही सलामत आयो आहियां, हिते मुस्लमाननि जे मुल्क में मूंसां इहा हालत थी आहे। वॾी ॻाल्हि त मूं वटि शहज़ादे शरकान जो बि ख़त पियो आहे, इहे दाहूं करणु लॻो त मूंसां इंसाफ़ कयो। बादशाह खे बि हिन ते रहम आयो, कान मकान खे बि हिन ते रहम आयो। बादशाह चयसि त असांजो वाइदो आहे त जिन तोसां कई आहे उन्हनि खे सज़ा मिले, जिन तोसां इहा कई आहे उन्हनि खे सज़ा मिले। बादशाह पाण कान मकान चढ़िया घोड़नि ते निकिता, अॻियां उहो सौदागर, तूं हल ॾेखार किथे थियो थी, रस्तो ॿुधाईंदो पियो हले। हलंदा हलंदा हलनि सॼो ॾींहुं हलिया, राति हलिया, ॿिए ॾींहुं सुबुह जो हिकिड़ी वादीअ में अची पहुता। वादीअ में पहुता, चौधारी नदियूं पई वहनि, वॾा वण हुजनि, इते आया। इते अची हिननि ॾिठो त उहे साॻा फोरू जेके हुया, हिन खां जेको माल खसियो हो वापारीअ खां, उहो माल जा उते ढिग पिया आहिनि ऐं पाण में हिसापती पे कयनि। शाही सवारनि उन्हनि ते चढ़ाई करे ॾिनी, चइनी पासनि खां हिननि खे घेरो कयनि, जल्दी हो गिरफ़्तार थी विया। 300 जे क़रीब फोरू हुया, मुख़्तलिफ़ पर नामी गिरामी बदमाश फोरू उन में शामिल हुया। उन्हनि खे गिरफ़्तार करे जेको सौदागर जो माल उन्हनि वटि हुयो उहो सभु उन्हनि खां खसियो, ॿधुनि बगदाद वठी आया। हलो बगदाद। हाणे बादशाह वेठो हुजे तख़्त ते पाण सां गॾु पंहिंजे भाइटे ते, कान मकान खे बीहारे हिकिड़े ई तख़्त ते फोरुनि खे पेश कयो, फोरू पेश कयो। बादशाह पुछा कई त तव्हांजो सरदार केरु आहे? हुननि चयो त असांजे हिन वॾे टोले जा सरदार हिन 3 मुख़्तलिफ़ मुल्कनि मां, कुझु कहिड़े मुल्क मां, कुझु कहिड़े मुल्क मां, ईअं हिननि असांखे गॾु कयो आहे। कुझु किथां खणी आया आहिनि फोरू, कुझु किथां कुझु किथां। बादशाह ने हिननि खां पुछियो त ॿुधायो त भला उहे आहिनि कहिड़ा? बादशाह चयो त जेके हिननि जा सरदार आहिनि उन्हनि खे रोकियो, बाक़ी जेके फोरू उन्हनि खे छॾे ॾियो, सामान मिलियो, बाक़ी उन्हनि खे छॾे ॾियो।
ऐं सामान जेको आहे सौदागर खे ॾियो। सौदागर जो सामान पंहिंजो संभालियो, वठी दाऊं करणु लॻो। साईं 3 हिसा सामान आहे मुंहिंजो, 4थों हिसो सामान ज़ियान थी वियो। बादशाह चएसि तूं परेशान न थी, फोरू बि पकड़िया अथऊं, बाक़ी इहो आहे त तुंहिंजो जेको ज़ियान थियो आहे, नुक़सानु थियो आहे, उहो तोखे नुक़सानु मिलंदो, तोखे नुक़सानु मिलंदो। सौदागर जे साईं मूं वटि शरकान जो ख़त बि आहे, कढ ख़त ॾेखार। ख़त जो कढनि त ख़त लिखियलु हो शरकान जे हथ सां, कलम सां, ऐं ॿियो लिखियलु हो नुज़हत ज़मा जी कलम सां। ही उहो ई सौदागर हुयो जंहिं नुज़हत ज़मा खे बदूअ खां ख़रीद कयो, बदूअ खां बचायो हुयसि। उहो ज़ालिम जेको बदू हुयो उन खां बचाए ख़रीद करे ऐं शरकान जे हथ हिन खे खपायो। बादशाह कान मकान 2 ख़त ॾिठा, पढ़ियईं, शरकान जा जो ख़त सुञातई, नुज़हत ज़मा जी बहाल जी ख़बर हुअसि। ही वरी वियो उन सौदागर ते जंहिंजो माल घुरियो, उन खां सॼो वरी किसो हिन ॿुधो। नुज़हत ज़मा खे पोइ सौदागर यादि पियो अचे, हुन पंहिंजो ख़त सुञातो, सौदागर जे लाइ हिन मानी मोकिली। हाणे ईसाई बादशाह रोमज़ान, उहो बि नुज़हत ज़मा जो ॼण भाउ थियो, उहो थियो भाटियो। इन्हनि खे चई त इन सौदागर सां सुलूक भलो कजो, इन जो ख़्यालु कजो, इन जो सां भलो सुलूक कजो। कान मकान चयो त हा असां हिन सां वाइदो कयो आहे, तुंहिंजो जेको नुक़सानु थियो आहे तुंहिंजो नुक़सानु भरींदासीं। सामान बि हिनखे वापसि मिलियो आहे। हाणे हिनखे ढेर सारो सामान बि ॾींदासीं ऐं हिनखे ग़ुलाम बि ॾींदासीं, हबशी ऐं गोरा ग़ुलाम ॾींदासीं, छो जो हिन कमु भलो कयो। नुज़हत ज़मा पंहिंजे पारां हिन ॾे 1 लख दरहम मोकिलिया, छो जो हिन ज़ालिम खां हिनखे छॾायो। 1 लख दरहम मोकिलियईंसि ऐं 50 कटा सामान जा, उन सां गॾु ॿिया सूखड़ियूं तोहफ़ा उहे बि हुनखे ॾिना ऐं चयईंसि त मूं ॾे अचु, मूं सां मिली वञ। सौदागर आयो, हिन जे साम्हूं आयो, सलाम कयईंसि। सौदागर खे हिन चयो त मां बादशाह उमर बिन नहमान जी धीउ आहियां, बादशाह रोमज़ान ई जेको आहे मुंहिंजो भाउ आहे, बादशाह कान मकान मुंहिंजो भाटियो आहे। सौदागर ॿुधो, सौदागर बि ख़ुशि थियो। सौदागर हिनखे दुआऊं कयूं, पंहिंजे भाउ सां मिलण जी ते बि हिनखे मुबारक ॾिनई। सौदागर खे चई तो जेका नेकी मूंसां कई उहा नेकी मूंखे यादि आहे। सौदागर खे 3 ॾींहं इन शाही महिमान करे रहायो। 3 ॾींहंनि खां पोइ सौदागर हिननि खां मोकिलाए वियो। हाणे हिननि बादशाहनि उहे जेके 3 सरदार हुया फोरन जा, उन्हनि 3 खे घुरायो, ॿिया फोरू त छॾे ॾिननि। ॾियो ख़बर, हिकिड़ो अॻिते वधियो, उन चयो साईं मुंहिंजो हाल इहो आहे त मां हिकिड़ो बदू हां, बसि अबनि ॾाॾनि खां असांजो पेशो इहो आहे, मां नंढा ॿार ऐं औरतूं
उन्हनि जी दावा में हूंदो हुअमि। पोइ रे बि उन्हनि खे अॻुवा कंदो हुअमि। अॻुवा करे पोइ उन्हनि खे सौदागरनि जे हथु खपाईंदो, बाना करे ग़ुलाम करे उन्हनि खे खपाईंदो। चङे टाइम ताईं मुंहिंजो धंधो इहो ई हलियो। पर कुझु ॾींहं थिया त मूंखे शैतान बरगलायो। मां हिननि हरामनि ॿिनि सां गॾिजी ॿिया बदमाश बदू जेके हुआ उन्हनि खे बि गॾु कयोसीं। वॾो टोलो ठाहियोसीं त जेके सौदागर टपनि था काफ़िला करे उन्हनि खे लुटियऊं, उन्हनि जो माल फुरियऊं। न त साईं मुंहिंजो कमु इहो फुरलुट मुंहिंजो कमु न आहे। मुंहिंजो कमु इहो नंढा ॿार ऐं औरतूं उन्हनि खे अॻुवा करे ऐं मां सौदागरनि वटि खपाईंदो। हाणे मूंखे 2-3 ॾींहं थिया आहिनि जो मां हिननि सां गॾु। बादशाह चएसि भला तुंहिंजो जो इहो धंधो हुयो, ॿार बि अॻुवा पियो करी, मायूं बि अॻुवा पियो करी, भला कॾहिं को अहिड़ो अजीब ग़रीब वाक़ियो तोसां पेश आयो? या आयो हुजे त ॿुधाए। हुन चयईं मूंसां हिकिड़ो अजीब वाक़ियो पेश आयो, हाणे ताज़ो थियो आहे, 20-22 ॾींहं थिया आहिनि। मां बैतुल मुक़दस में हुजां, मुंहिंजो धंधो इहो पियो रुलंदो हुउसि, किथां न किथां दाव लॻे। बैतुल मुक़दस में हुजां, हिकिड़ी छोकिरी मुंहिंजे हथु चढ़ी वई, ॾाढी सुहिणी, पर हुई कंहिंजी नौकिरियां। कपिड़ा वेचारी खे फाटल अहिड़ा हुआ जंहिंमां महसूसु बि थिए पियो ग़रीब हुई। मां हुनखे हिकिड़े मुसाफ़िर खाने मां निकिरंदे ॾिठो। मुंहिंजो त धंधो इहो आहे, मां मिठियूं ॻाल्हियूं करे अटकलियूं सटकलियूं करे मां हुनखे क़ाबू कयो। उहा मुंहिंजी ॻाल्हियुनि में अची वई, मां खणी हुनखे उठ ते वेहारियो, उठ ते चाढ़े वठी हली। मां इरादो इहो कयो त मां हिनखे पंहिंजे घर वठी वेंदुसि। मुंहिंजो घरु असां बदू ईअं रेगिस्तान में आहे मुंहिंजो घरड़ो। मां इहो चयो त हिनखे पंहिंजे घर वठी वेंदुसि, वञी रहायांसि तो हुते घर, भई उठ बि चारे गाह पठा पई करे। पर साईं उहा रोअण लॻी, ज़ारो ज़ार रोअण लॻी। उहा जो रोए पई, मूंखे भउ इहो त मथां हिन जे रोअण ते माण्हू ख़्यालु कनि, मां हुनखे मारणु लॻुसि। मां ॾाढो मारियोमांसि। हे जो पोइ रोए पई, मां इरादो मटायो, मां हिनखे दमिश्क वठी वियुसि। मां चयो इहो मुंहिंजे घर रहण जहिड़ी न आहे, मां हिनखे दमिश्क वठी वियुसि। मां जो उते वियुसि, सौदागर हुजनि, बाज़ार हुजे, हिकिड़े सौदागर ॾिठो, उनखे मूंसां ॾिठई। सौदागर जो ॾिठो त सौदागर जो वात पटिजी वियो। सौदागर हिन सां थोरो ॻाल्हायो, हिन जो ॻाल्हाइण बि सौदागर खे ॾाढो वणियो। सौदागर दिलि में इरादो कयो त हीअ छोकिरी मां हिन खां ख़रीद कई। मूंखां पुछई, मां बि सम्झो त लोह गरम आहे, जेके चवंदोमांसि त ॾींदो। मां वञा पियो पैसा वधाईंदो, हू चवे, मां चवां त न अञा न पैसा वञा पियो वधाईंदो। साईं तव्हां त मां हुनखे 1 लख दरहमनि में उन सौदागर जे हथु खपायो, 1 लख दरहमनि। मां जो हुनखे खपायो त पोइ वरी ॼण मां पाण बि हथ पियो हणां त भला केॾो हिन में टैलेंट हुयो। जेकर इहा कंहिं बादशाह वटि पेश कयां, कंहिं चङे वटि पेश कयां त अञा मूंखे वधीक मिली आहे। सौदागर साईं छा कयो, हुनखे भला कपिड़ा पाराए, सुठा कपिड़ा पाराए, ॾाढा हारा सिंगार कराए, हुनखे दमिश्क जो जेको वाली आहे उन वटि पेश कई। दमिश्क जी वाली जो खे जो हिन ॾिनी, दमिश्क जी वाली हुनखे 2 लख दरहम ॾिना। मूंखे हुन 1 लख दरहम ॾिना, दमिश्क जी वाली हिन खां 2 लख दरहम ॾिना। मूंखे ॾाढो थियो त भला जेकर मां इहो कयां। सो ईअं सम्झ त साईं इहो मुंहिंजी ज़िंदगीअ में फ़िलहालु अहिड़ो किसो ॾाढो हिकिड़ो अजीब जो मूंखे साड़ थी पियो, मूंखे पेश आयो।
त मां अजाई तकड़ कई, छोकिरीअ जी क़ीमत अञा वधी गई। ॿिन्ही बादशाहनि किसो इहो ॿुधो पिए। नुज़र ज़मां वेठी उन बि इहो किसो ॿुधो पिए। जीअं हिन इहो किसो ॿुधो, हिन जे अखियुनि खे जे अॻियां अंधारी अची वई, ईअं गश थी पई, किरी पई, बेहोश थी। पाणी वाणी छरकारियूं, छा थियो छा थियो, हे जो तो किसो ॿुधो, छा थियो जो तूं बेहोश थी वियो। हिन दाह करे ऐं पंहिंजे भाउ रोमज़ान बादशाह खे चई त अदा ही उहो बदू आहे जंहिं मूंखे बैतुल मुक़दस मां चोरायो। हे उहो ज़ालिम बदू आहे जंहिं मूंसां ज़ुल्म कया। इन में को शक न आहे, हे ई आहे उहो। मां हाणे सुञातो त मूंखे केॾियूं तकलीफ़ूं ॾींदो हो, मूंखे केॾी मार ॾींदो हो, मूंखे कीअं बुख ते रहाईंदो हो, मुंहिंजी कीअं बेइज़ती कंदो हो। इहो सॼो उनखे ॿुधाई ॿिन्ही बादशाह त बदू मूंसां हीअं हीअं कंदो। हुननि जो ॿुधो त हुननि खे बि ॾाढो दुख थियो। हिते बदू सफ़ा ठरी वियो त भला हे वरी कमु छा थो थिए। हीअ उथी बादशाहनि ॿिन्ही खे चयईं त तव्हां पाण ॿुधो, हिन बि मञियो, हाणे मुंहिंजे लाइ हिनखे क़तलु करणु जाइज़ आहे, गुनाह न आहे, जो हिन मूंसां वॾा ज़ुल्म कया। हुननि चयो था सही, तूं हक़ बि ॼाणिबा, जेकॾहिं तोसां जेॾी हिन ज़्यादतियूं कयूं आहिनि त तूं भले हिनखे क़तलु कर, असांजे पारां तोखे इजाज़त। बदू सफ़ा वञे ठरंदो, सफ़ा ईअं ढिरकंदो पियो वञे। हिन तलवार खई, बदूअ ॾे वधी, बदू सफ़ा विसांग, बदू बसि अखियुनि अॻियां मौत पियो ॾिसे, बसि हाणे मरंदो। इहा बदूअ ॾे अॻिते वधी त जीअं बदूअ खे तलवार हणी। जीअं हीअ वेझो आई त ईअं बदूअ दाह कई, दाह जो कई त हीअ बि बीह रही। बादशाहनि बि ॾिठो, उन्हनि बि चयो त अलाए छो थो दाह करे, छा थियो। हिन चयो साईं हिनखे रोकियो, मुंहिंजे क़तलु करण खां रोकियोसि। मां हिकिड़ो तव्हांखे अजीब ऐं ग़रीब ॻाल्हि थो ॿुधायां, तव्हां उहा ॿुधो। अजीब ग़रीब हिकिड़ी हैरत वारी ॻाल्हि थो ॿुधायां। पहिरियों त इहो हा ॿुधो, फ़िलहालु हिनखे झलियो त मूंखे मारे। कान मकान पुफीअ पंहिंजीअ खे चयो, पुफी भला हाणे आहे असांजे वस में, काॾे वेंदो कोन, बहितर आहे त हाणे जे चवे थो त हिन जी इहा ॻाल्हि ॿुध, हिन जी ॻाल्हि ॿुध, तूं बि ॿुध असां बि ॿुधूं। ॻाल्हि ॿुधण खां पोइ बि फुल अख़्तियार तोखे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, चाहीं त हिनखे मार, तुंहिंजी मर्ज़ी आहे इहा ॻाल्हि ॿुधण खां पोइ हिनखे माफ़ करी, हिनखे क़ैद करी, इहे सभु फुल अख़्तियार तोखे। हिन चयो त न बसि मूंखे छॾियो, मां हिनखे मारींदसि। हिन मूंसां वॾा ज़ुल्म कया, उहे मूंखे यादि आहिनि जेके हिन मूंसां ज़ुल्म कया आहिनि। मां दरपदर थी आहियां। बदूअ जी दाह पई पए, मुंहिंजी ॻाल्हि रुॻो ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, पोइ तव्हां जेको वणेव फ़ैसिलो कयो, मुंहिंजी रुॻो ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। इन ते रोमज़ान बादशाह ऐं कान मकान ॿिन्ही गॾिजी नुज़रज़मा खे चयो त तूं तकड़ि न कर, असांजे पारां तोखे इजाज़त आहे, पर पहिरियों भला हिन जो इहो उज़ुर ॿुध, पहिरियों तूं हिन जी ॻाल्हि ॿुध, उन खां पोइ असांजी तोखे झल पल न आहे, तूं भले हिनखे मार। नुज़रज़मा बेज़ारीअ मां तलवार रखी वेही रही। हाणे ॿिन्ही बादशाहनि बदूअ खे चयो त हाणे तूं ॿुधाए, पंहिंजो इहो किसो ॿुधाए, किसो ॿुधाए, उन खां पोइ तुंहिंजे मरण या बचण जो फ़ैसिलो पोइ थींदो। असां नुज़रज़मा खे फ़िलहालु तुंहिंजे किसे ॿुधण ताईं असां रोकियो आहे। हाणे तूं असांखे इहो जेको चईं थो त हिकिड़ो अजीब ग़रीब किसो आहे,
तूं उहो असांखे किसो ॿुधाए। उन खां पोइ नुज़रत ज़मां जे वरी बि नुज़रत ज़मां जे वस में आहे त तोखे माफ़ु करे या तोखे मारे, पर फ़िलहालु तोखे अमान मिली आहे त तूं इहो असांखे इहो किसो ॿुधाए। हिन चयो त जेकॾहिं मां अहिड़ो किसो ॿुधायांव तव्हां कॾहिं न ॿुधो हुजे, अजीब ऐं ग़रीब किसो ॿुधायांव, पोइ मूंखे माफ़ु कंदव। हिननि जे पोइ असां नुज़रत ज़मां खे तुंहिंजे पारां सिफारिश कंदासीं, पर वधीक वरी बि मर्ज़ी हुनजी आहे। बाक़ी इहो आहे त असां हुनखे सिफारिश कंदासीं त तोखे माफ़ु करे, सो बि जेकॾहिं किसो तूं अहिड़ो ॿुधाए, किसो तुंहिंजे अहिड़ो ॿुधाए। बदू चयो मूंखे उमेदु आहे तव्हां मुंहिंजो किसो ॿुधंदव त तव्हां मूंखे माफ़ु करे। हाणे बदू पंहिंजो किसो शुरू कयो, इनशा अल्लाह उहो बदू वारो किसो सुभाणे।